अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट ॾींदासीं तव्हांखे हिन नंढड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अची सघे। दोस्तो, दुलाब जे अचण वारी एपिसोड में हाणे शाहनवाज़ ख़ान जंहिं चकर में फाथो आहे उन खे अञा अंदाज़ो न आहे त मूंसां अॻिते छा असरु थींदो, इन शइ जो छा अंजाम थींदो। हू परायो नंग जेको पाण वटि रखियो वेठो आहे या वेठो आहे, उन जे करे हू त फ़िलहालु नशनि में आहे, यानी हुनखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। हू चए थो सभ खां वधीक ताक़तवर मां आहियां, लेकिन हुनखे ख़बर न आहे त मुंहिंजा जेका दुश्मन हाणे आहिस्ता आहिस्ता गॾु थी रहिया आहिनि। जीअं जीअं हू हिकु ताक़त थी वेंदा पोइ मूंखे लिटाइण में देरि ई न कंदा। शाहनवाज़ ख़ान खे फ़िलहालु इन शइ जी रुपए जी बि ख़बर न आहे, टके जी ख़बर न आहे, पर तमामु जल्द जीअं मंसूर ख़ान ॿाहिरि निकिरंदो शाहनवाज़ ख़ान जे कननि मां ठका निकिरी वेंदा त रहज़न वारा मंसूर ख़ान जे खून वारो क़तल केस मां हथ कीअं खणी आहे। फलाण टीर मटीर सोचींदो पोइ हुनखे सम्झ में ईंदी त मुंहिंजी ग़लती मुंहिंजे कंध में पई आहे। मां हीअ जेका ग़लती कई आहे, रहज़न वारा मूंखां परे थी वञी शाहनवाज़ ख़ान वटि मंसूर ख़ान वटि वञी पहुता। ऐं शाहनवाज़ ख़ान रहज़न वारनि खे हथोड़ो फेरण जी कोशिशि कंदो, सम्झाइण जी कोशिशि कंदो जीअं इहो हिकु भेरो ॿीहर मूं वटि मोटी अचनि, पर पोइ ईअं न थींदो। जॾहिं हू हथ मुंहुं निकिरी विया आहिनि त पोइ शाहनवाज़ ख़ान जो अंत थींदो। असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टीवी खे सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा, बेल आइकन खे बि आल ते कंदा।